ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहा आहियूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल पाण कथा में ॾिठो त नारद जी भगवान वेदव्यास खे सम्झाइनि था त तूं भगवान जे भक्तनि मां हिकु आहीं, हंस रूपी भगत आहीं, उन करे तोखे संतोष नथो अचे, छो त तूं कलयुग वासियुनि लाइ कुझु भलो थो करणु चाहीं। ऐं पोइ नारद जी भगवान वेदव्यास खे पंहिंजे अॻे जन्म जो हाल ॿुधायो त कीअं भगवान चतुर्भुजी रूप धारे नारद मुनीअ खे दर्शन ॾिनो। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे पहिरें स्कंद जो 6 अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे नारद जो ॿियो जनम वठणु। नारद मुनि व्यास जीअ खे चयो त आकाशवाणी थियण खां पोइ मुंहिंजो मन ऐं मोह नास थी चुको हो। श्री नारायण जी मूंखे वीणा ॾेई विया हुआ, सो उहा वीणा वठी परमेश्वर जो भॼन करणु लॻसि। जॾहिं मां प्रेम सां उन वीणा खे वॼाए परमेश्वर जे भॼन ऐं ध्यान में लीन थी वेंदो हुअसि, तॾहिं वेंकटनाथ जे प्रेम में ॿुॾी मुंहिंजी इहा मर्ज़ी थींदी हुई त नारायण जी ॿिए जनम में दर्शन ॾियण लाइ चयो आहे, सो किथे ही मुंहिंजो शरीर मिटिजी वञे त ॿियो जनम वठी दर्शन करियां। आख़िरकार उहा इच्छा कंदे कंदे मुंहिंजो उहो शरीर नास थी वियो। तॾहिं मां भॻवान जी कृपा सां ब्रह्मा जी जो पुटु थियसि ऐं उन जे अंगूठे मां पैदा थियसि। अॻूणे जनम जो हाल मूंखे यादि रहण सबबा मन में इहा इच्छा अथमि त नारायण जीअ जो भॼन करियां, जंहिं में वरी मूंखे वेंकटनाथ जल्दी दर्शन ॾिए। सभई चयो जय नारायण भगवान। उन करे संसार जी माया, मोह ऐं ग्रस्तपणी जे ॼार में न फासी हाणे उन जे भॼन जे प्रताप सां मुंहिंजो अहिड़ो हाल आहे जो जंहिं बि वक़्तु परमेश्वर जो ध्यानु करियां थो, तंहिं वक़्तु बांके बिहारी परमेश्वर मूंखे अहिड़ी तरह दर्शन ॾिए थो ॼण त हू अॻे ई मुंहिंजे साम्हूं बीठो हो। ऐं उन ॾींहं खां मां भॻवान जे वेंकट धाम ऐं टिनी लोकनि में जिते वणे उते घुमंदो रहां थो। भॻवान जो भॼन ॼण त मुंहिंजे जीवन जो विर्त आहे ऐं ही वीणा ख़ुदि भॻवान मूंखे ॾिनी आहे, जंहिं ते संदसि लीलाउनि जी तां छेड़ींदो आहियां। जंहिं वक़्तु मां प्रभुअ जे लीलाउनि जो गुणगान कंदो आहियां, तंहिं वक़्तु हू मुंहिंजे हृदय में अची वेंदो आहे। ईश्वर जो भॼन ॼण त ॿेड़ी समान आहे, जेको पुञ कंदड़ माण्हू चाहे पापी पाप कंदड़ माण्हू ॿिन्ही खे भवसागर पार पहुचाईंदड़ आहे। ऐं जेको मन योग अभ्यास सां शांति नथो थिए, श्री कृष्ण भगवान जी लीलाऊं ॿुधण सां शुद्ध ऐं शांत थिए थो। जय श्री कृष्णा। पोइ सूत जी शौक़ ऐं 88,000 रखेश्वरनि खे चवे थो, देव ऋषि नारद श्री वेदव्यास जीअ खां मोकिलाए पंहिंजी वीणा वॼाईंदा नारायण नारायण जा गुण ॻाईंदा रवाना थिया। धन्य आहे नारद जंहिंखे भॻवान पाण वीणा ॾिनी ऐं नारद जी हमेशह पंहिंजी मस्तीअ में मस्तु रही नारायण नारायण जा गुण ॻाईंदा रहंदा आहिनि। ऐं धन्य आहे उहा वीणा जंहिंजी तां ते
भगवान जे भॼन ऐं कीर्तन जा सुर छिरंदा आहिनि। सभई चयो जय श्री कृष्णा। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कयो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं अव्हां जो बि भलो थिए। जय सिया राम। राधे राधे।